दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे वीरन जी वसी ड्रामे जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, हलूं था अपडेट की तरफ़। दोस्तों पाकिस्तान ॾिठी जंहिंमें शामिर वक़्ती तौर कामयाब थियो। इन शइ जो मां तव्हांखे ॿुधायो हो त शिरोज़ ज़रूरु फ़ाइदो खणंदो आहे। शिरोज़ जेका इहा गेम ॾिसी रहियो आहे हुन शम्स जी ऐं हुनजी मतिलबु गर्लफ्रेंड जी, ऐं इन जो फ़ाइदो खणंदो। तमामु जल्द तव्हां ॾिसंदो शिरोज़ इन शइ जो फ़ाइदो खणी वेंदो। ऐं होॾां जेको आहे दोस्तों मल्हार बि हाणे पंहिंजे मालिकनि ताईं पहुची वेंदो। ऐं अचण वारा एपिसोड ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में तव्हां इहे यादगार करे छॾियो ॻाल्हि त हिन चकर बेजार खान नुक़सानु खाधो आहे शामिर जे हथां, लेकिन अॻिते हली बेजार खान इहो पंहिंजो पलांद वठंदो शामिर खां, ऐं शामिर खे सुखियो कोन छॾींदो। शामिर छो त 200 माण्हू वठी जॾहिं उतां बानू खे वठी आयो ख़ैर सलामत सां घर पंहिंजे हुनजे पुॼाई, इन में शामिर जो फ़िलहालु पलड़ो भारी थी वियो ऐं सभई ॻोठ वारनि जे साम्हूं। ऐं बेजार खान खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे त हिकिड़ो छोकिरो थी करे मुंहिंजे वॾेरे खे ललकारे ऐं हितो सही सलामत माण्हू वठी वियो आहे, ऐं मुंहिंजो इहो हिकु गिलाउ आहे। इन शइ खे पूरो करण जे लाइ शामिर जे लाइ खॾु खोट ईंदो। असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो लाइक सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कंदा शायदि को व्लॉग खे।